बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक आहे त जॾहिं बि ऐं जिते बि अलाह पाक जा के बाना वेही अलाह पाक जी यादि ऐं उन जे फ़रमान बरदारीअ जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त लाज़मी तरह फ़रिश्ता संदन चौधारी जमा थी वेंदा आहिनि। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त अल्लाह ताला जो इरशाद आहे त मुंहिंजो मामिलो बाने सां संदसि यकीन मुताबिक़ हूंदो आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक आहे त अल्लाह पाक जी फ़रमान बरदारी एतिरी ऐं अहिड़ीअ तरह कयो जो माण्हू चवनि त दीवानो आहे। यतीमनि जे यार महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो त तव्हां मां सभ खां बहितर उहो आहे जेको क़ुरान जो इल्मु हासिलु करे ऐं ॿियनि खे उन जी तइलीम ॾिए।